नाज़रीन, सॼी सिंध जी सांगड़ में भी ईद वेझो ईंदे ई माल पिड़नि ते रश वधी वई आहे। माल पिड़ी में मौजूद बुलबुल बादशाह ते लखें रुपयनि जी ॿोली लॻाई वई आहे। रिपोर्ट करे रहियो आहे एडी कुंबर। सुन्नत इब्राहिमी के ज़िंदा रखण लाइ क़ुर्बानी जे जानवरनि जी ख़रीदारी उरूज ते। जानवरनि जी ख़रीदारी लाइ ख़रीदारनि जो माल पिड़ियुनि ॾांहुं रुख। सांगड़ में लॻंदड़ मियाण रोड ते माल पिड़ी में आला नसुल जे गाबन बादशाह कबूतर बुलबुल के ख़रीदण लाइ लखनि जा वाक। महांगाई सबबि मालवंद ख़रीदार परेशान। गाबन सां गॾु ॿकरनि जूं क़ीमतूं बि आसमान सां ॻाल्हाइण लॻियूं। माल तो महंगो आहे, पर हर शइ महांगी लगी पई। माल छा कनि, माल वारा वीचारा हू भी खर्च कंदा आहिनि, ख़िदमत कंदा आहिनि। असां भी ॿ ढोर वठंदासीं। हाणे महांगा मिलनि या सस्ता मिलनि, वठणा तो आहिनि लाज़मी। सुन्नत इब्राहिमी जिंदा करनी है तो वठणा। ट्रांसपोर्ट से आए और पर जानवर की कंडीशन देख रहे हैं कि डबल हो गए हैं साल तो रेट। इसके हमने 65 बोल दिए, चाचा बोल रहा है 75 फाइनल। 65 हमने बोल दिए, चाचा 75 बोल रहा है, बस और कुछ भी नहीं। और माल पहले की नस्बत माल डबल है, डबल रेट में। चारण में सही पूरो साल लगे तो मेहनत कयूं था इनमें, समझे। कणका डारो आ, तेल आ, घी आ, इन्हें खारायूं था, समझे। उहे पैसा ही पूरा को करे। नंढो वठूं था 50-55 जो साल चारियूं था उनके, समझे। उहे पैसा ही पूरो को करे 80-85 जो घुर्जे तो 30-35 हज़ार साल में ढोर खाई तो वञे। चौपाए माल जे माल पिड़ियुनि में जानवरनि जे हार सिंगार जा स्टॉल पिण क़ाइमु कया वञनि था, जंहिंमें पुराणे वक़्त जा चढ़ा मालवंद वॾे शौक़ ऐं चाह सां ख़रीद करे माल जी सूंह भाग ऐं माल गुम थी वञण ते ॻोल्हण में आसानी लाइ ढोरनि खे ॿधंदा। माल लाइ शो आहे ऐं ॿियो वरी हिन में सभागो आहे, ॿधंदा आहिनि। रुली केॾांहुं वञे त वरी हुनजे झटके ते हथु अचे। असां पर धकींदा आहियूं, ठाहींदा आहियूं, हर पीढ़ीअ ते वेंदा आहियूं, रोज़ी कंदा आहियूं। चौपाए माल जी पीढ़ी में ईद उल अज़हा जी ख़रीदारी लाइ आयल वापारियुनि ऐं मालवंदनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त महांगाई हूंदे सुन्नत इब्राहिमी खे ज़िंदा करण जे लाइ असां जानवर ख़रीद करे रहिया आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंबर, आवाज़ TV सांगड़।